नाज़रीन, इस्लाम कोर्ट में मुतालबन जी मनता लाइ वैक्सीनेटर एसोसिएशन तरफां एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था रज़ाक बजीर जी हिन रिपोर्ट में। मीडिया सेंटर ते वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन जा ही जेके मुलाज़िम आहिनि, जेके वैक्सीनेटर आहिनि, उहे पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ अॼु एहतजाज करे आया आहिनि। अचो त पाण हिननि खां हाल अहिवाल वठूं त हिननि जा कहिड़ा मुतालबात आहिनि। प्रेस क्लब में एहतजाज जारी आहे। असीं उन एहतजाज में बिल्कुलु शुमार आहियूं ऐं असांजा जाइज़ मसइला जेके आहिनि, जंहिं 2005 खां वठी अॼु ताईं असांखे सेनाटी गावी वैक्सीनेटर विया था जेके पका कया, उन्हनि खे सेनाटी ॾिनी वञे। 58 गावी वैक्सीनेटर 7000 ते बुकूं काटे रहिया आहिनि, पर को बि बाला ऑफिसर उन्हनि जी तदारक नथो करे। उन लाइ बराए महिरबानी हिननि जो बि मसइलो हल कयो वञे, कुझु रहम जी नज़र धारी वञे ऐं असांजा जेके सेनाटी लिस्ट आहे उहो 2005 खां वठी हितां ठाही वञे ऐं वैक्सीनेटर खे अपग्रेड कयो वञे। वैक्सीनेटर 11 बीमारियुनि जा टुका लॻाइनि था, पर उन्हनि खे अञा 5 ऐं 6 स्केल में हलायो पियो वञे, जॾहिं त हेल्थ टेक्नीशियन कंहिं बि हिकु बीमारी जे डेंटल टेक्नीशियन जेको आहे सिर्फ़ु ॾंदनि जो हिकु शोबे में कमु करे थो, उनखे 9 ग्रेड ॾिनो वियो आहे। पर असांजा 11 बीमारियुनि जा बचाव जा टुका लॻंदा, तॾहिं बि उन्हनि खे 5 ग्रेड में शुमार कयो वञे वियो आहे। बराए महिरबानी बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियूं त असांजा जाइज़ मुतालबा जेके आहिनि उहे हल कया वञनि। 58 गावी वैक्सीनेटर जेको 15 साल खां बुकूं ऐं काटे रहिया आहिनि, उन खे पको न कयो वियो आहे ऐं रिस्क अलाउंस ॾिनो वञे ऐं टाइम स्केल ॾिनो वञे ऐं एंट्री टेस्ट पास वारा उन खे पगारूं ॾिनियूं वञनि ऐं असांजा ॿिया बि मुतालबा आहिनि उन मञिया वञनि। असांजा जेके सॼी सिंध जा वैक्सीनेटर आहिनि कराची में अॼु एहतजाज करे रहिया आहिनि ऐं उन असीं बि सुबुह जो हितां काफ़िलो असांजो थरपारकर खां कराची रवानो थींदो। उन जे करे असीं चऊं था त महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा हल कया वञनि, न त ॿी सूरत में असीं जेसि ताईं असांजा मुतालबा न मंज़ूर कया विया तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। जी बिल्कुलु, पाण हिननि खां हाल अहिवाल वरितोसीं। समूरी सिंध जीअं जेको इस्लाम कोर्ट में हिननि एहतजाज कयो आहे, जाइज़ मुतालबनि मनता लाइ हिननि एहतजाज करे जारी रखंदे चयो त असांखे पंजाब सूबे जी भेट में असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरा टीम सां गॾु रज़ाक बजीर, महिरान टीवी, इस्लाम कोर्ट।